अस्सलामु अलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्ला। अवां सां पन्नो आकिल मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। पन्नो आकिल शहर तोड़े ॿाराड़ी जे ॻोठनि में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वियो आहे। शहर में ईदगाह चौक खां रेलवे फाटक स्टेशन ताईं रोड जो कमु जारी आहे, जॾहिं त बच्चो ॻोठ, लिंक रोड, भेलार रोड, हुसैन कलवड़ ॻोठ में रोड समेत नालियुनि जो कमु बि जारी आहे। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बशीराबाद खां कमाल खान इंडड़ ताईं रोड जे तामीराती कमु जेको आहे जारी आहे। अहिड़ो इज़हार PP तालका पन्नो आकिल जे जनरल सेक्रेटरी हाफ़िज़ अज़ीज़ुल्ला भुट्टो मीडिया सां ॻाल्हाईंदे तफ़सील ॾिना आहिनि त सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला ख़ान धारे जो ऐं जेल में क़ैद MNA सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जे चूंडियल तक में तरक़ियाती कम जारी आहिनि। हुन ॿुधायो त सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जेल में हुजण बावजूदु तक में तरक़ियाती कम ज़ोर शोर सां जारी आहिनि।